ओम साईं राम। हिकु दफ़ो दिल्ली एयरपोर्ट तां असां बॉम्बे पिया अचूं, सुबुह जो 7 थिया। एयरपोर्ट ते जीअं चेक इन करे अंदरि घुसियासीं त उते हिकु दुकान ते वॾी लाइन लॻी पई, लिकर शॉप। उते हाणे लिकर 20% सस्तो थी वियो आहे चवनि था। त माण्हू जेके बॉम्बे अचनि चवनि 20% त वॾो डिफरेंस आहे। त उते लाइन लॻी पई सुबुह 7 बजे, ऐं उनखे ई टच करे हिकिड़ो किताबनि जो दुकानु। उते हिकिड़ो माण्हू बि न, कुतो बि न, केरु बि न, कुझु बि न, सॼो ख़ाली, केरु बि न। ऐं हिते लाइन लॻी पई आहे माण्हुनि जी करे। मिसिस चई हीअं छा, हिते हेॾी लाइन छो लॻी पई आहे? ऐं वरी हिते किताबनि ते हिकु माण्हू कोन्हे, इहो वरी कीअं? चवंदा हाणे हिन मां इहा ॻाल्हि सिख, जेके किताब आहिनि न उहे माण्हू कॾहिं बि इंटरनेट तां डाउनलोड करे सघे थो, पर जेको लिकर आहे न उहो पाण खणी ग्लास में विझी डाउन करिणो पवंदो फिज़िकली।